पहुंची वञे बचड़ी किरी पवी जख्मी थी हथ खणी थी चवे ओ मुझा बाबा नाबीन तेसी हुयसे जैसी नाबीनन सा गड हुयसे अज त उन सखी कुर्ब कयो आ जो चोॾीअ जे चंड खां वधीक मुझे रब मुखे नूर अता करे छॾी। अबो ड्रोड़ंदो आयो बचड़ीअ जो अखिन जो नूर ॾिसी यकीन नथो करे बचड़ी ही छा है बाबा दंग ही छा है बाबा थुड़ फारो कर ॿुधाए त सही कहिड़ो हकीम अल्लाह अल्लाह इहो ही सबब आ मुसलमान जो अज भी कहे आशिक के जॾहिं डॉक्टर लाइलाज कंदा हन त पंहिंजे औलाद ॾे निहारे हिकड़ी ॻाल्हि कंदा हन छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाकू थी तुस मदीनो घुमाए चौथा हर हर हकीमन ॾे मूंखे खणो चाकू थी तुस मदीनो घुमाए अचो मुझ दर तन जी का दवा खाना मुखे आका जे बचड़ने वट छड़े छो नथा चो अजीजा ने मन पांजे पीउ के दाहू करे चवंदिया ओ बाबा अज चोॾीअ जो चंड पांजे बाग में आयो ओ मुझा बाबा उन चोॾीअ जे चंड मुखे रंग लायो आ अबे खे वठी ईंदी आ अबो निहारे चवंदो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सिरे हुसैन मा कुरान करीम जी तिलावत जारिया छाजे करे जारिया दुनिया के बुधाइणो आ त रब भी चयो सुम्मा औरसनल किताबल लज़ी नस्तफैना मिन इबादिना अल्लाह भी फरमायो मां कुरान करीम जा वारिस पंहिंजा बाना बनाया हन मुझे मुस्तफा भी बुधायो त मिस मुझे करीम मुस्तफा बुधायो कतरकतु फीकुम सकलैन किताबुल्लाह व इतरत अहल बैती बशयूं छड्यो थो वञाव हिकड़ो मां पंहिंजो आल छड्यो थो वञाव ॿियो रब जो कुरान छड्यो थो वञा ईसाई आलिमा निहारे समझी वयो तही उहो जवाना जंहिंजे लाइ सुणे नबी फरमायो न कुरान अहल बैत खां परे न अहल बैत कुरान खां परे अहल बैत जो शान डंडो कूंडो ना है माफिया सा नाराज नतीजा अहल बैत तो जो शान इयो ना है जेको अज तू करे रहो आ कसम थवा पैदा कंदड़ रब जो सच जा जुमला चओ मैदान करबला जे अंदर मुझे सुने हुसैन जे खीमन में कुरान जी तवार आहे या ना है पलीत यजीद मलऊन जे नौकरन चाकरन जे खीमन में शराब ये गंदक चिरा नालो वठण भी न पाक महफिल में मुनासिब न तो समझा खुदा जो कसम दई करे पुछा तो पंहिंजे अंदर खां पुछ ये गंदियूं पलीत शयूं आले रसूल वट हुयूं या आले यजीद वट हुयूं जवाब ऐ मुसलमान खुदा जे वास्ते हुसैनी हई त पंहिंजे जुबान के भी पाक रख दिल के भी पाक रख अहले सुन्नत जो अकीदो बुधाई भला अहले सुन्नत जो अकीदो बुधाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह गाल रहजी वेंदी आखिर में वरी तो बुधाई या इते विच में बुधाए हलई अखियां ताबश बावुजू में रखदा अखियां ताबश बावुजू में रखदा
क्योंकि जुबान न अखियां ताबश बावुजू में रखदा, अखियां ताबश बावुजू मैं रखदा, क्योंकि करना है दीदार अली दे लाला दा, करना है जो करना है अल्लाह करना है दीदार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, जो सदा खुला है सदा खुला है सदा खुला दरबार अली दे लाला दा, सदा खुला दरबार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अरे जन्नत तेनू मिलवे सी ऐ रब दी सू, जन्नत तेनू मिलवे सी ऐ रब दी सू, रुगो दिल में रख लो दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे दे हाय हाय दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख लो प्यार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। जो अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह। जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा न्याणी असां गद इमामे अली मकाम जे सिर मुबारक जे हेठा सवाली बणजी बीठो आ, हथड़ो नथो लाए हथड़ो नथो लाए याद रख इन करे नथो लाए, जो जेके वंडे हुसैन मिलंदो आ ओ अमानत में खयानत कोन कंदो आ, जेके इमाम अली मकाम जे प्यार जो वंड मिलंदो आ ओ कदे भी अमानत में खयानत कोन कंदो आ, बाग भी हिन जो आ मगर इंतजार थो करे त ज़ाहिरी जेके यारन जा मालिक बणजी आया हन, जडे पलीत आया निहारे चवे तो ही छावरी ही छा ही छावरी ही छा, निहारे चवे तो पलीतो ओ मलऊनो रात तवा के टिकणिया हिन यार जी ज़ियारत असां खे करणिया, हिय रात हिन पिरीअ जो सिर मुबारक ॾियो, जेकी इनाम चवंदो घुरंदा वींदो तव्हां खे ॾेई छॾींदुमि।
हुनन मन घुरियो इनाम घुरियो पैसन जा बुख्या होया ओ मुझे सुने हुसैन जे प्यार जा बुख्या होया हुन चयो हे ज़मीनू खणी वञो बाग खणी वञो रुगी दिलबर जो सिर मुबारक मुखे दियो हुन चयो हिक रात ॾेई सघूं था न तरसी सघूं था न ॾेई सघूं था जे जेको वणे वखणो रात सॼी रात धी हुई पी वेही करे मुझे सुने हुसैन जे पाक चेहरे दे निहारियो वरी अर्श दे निहारे चवन वाह मौला तुझे कुदरत जो कानून निरालो आ। कदे मदीने में जिब्राइल झूलो पियो झुलाए कदे मुझे सुने हुसैन कदे मुझे पाक हुसैन जे रोवण के मुझो मुस्तफा बर्दाश्त न करे जिब्रील झूला झुलाए अज मुझो दिल पर हुसैन अज मुझो दिल पर हुसैन खुलियल आसमान जे हेठो दुनिया के बुधाए रहो ओ दुनिया वारो ओ दुनिया वारो याद रखो मुझे महबूब अर्ज कयो हो मौला मुझा मौला जदे इज़राइल आयो मुझे मुस्तफा फरमायो ए इज़राइल कयामत ताईं जेका मुझे उम्मत के सकरात जे टाइम ते तकलीफ देनी थई मां मुस्तफा हाज़िर हा मुझी उम्मत के कुछ न थे। इमाम अली मकाम उन महबूब जो दीवानो इज़राइल के जवाब मिलो ऐ इज़राइल मुझे महबूब जे दरबार में अर्ज कर या रसूल अल्लाह तो जो उम्मती तो जो गुलाम फर्ज पढ़ी आयतुल कुर्सी पढ़ दो उन जो दम इए परवाज थी दो जण मखण मां वार निकरी वयो। अजीजा ने मन अज इमाम अली मकाम जो सिर मुबारक बोले रहो ओ दुनिया वारो सजी दुनिया के बचाण ला मां दिलबर हुसैन पांजे खून जो कतरो कतरो दुनिया ते हारी दो थो वञा चो त सुने लतीफ खुद फरमायो कुकरा कर बला जा मादर थे मेड़ियास गलन तार तफड़ा सुने अली थे उघयास मिड़ाई मुआफ कयास खालिक बदले खून जे मुआफी मिलिया रब्बे जुल जलाल दुनिया इमाम अली मकाम जे खून जे कतरन जे सदके दुनिया गाल के मुकाए मंजिल जे तरफ वथा मुझा दोस्त 12 थियण वारा फकीर बेमयारा अजीजा ने मन जी उन सजी रात मुझे दिलबर हुसैन जे सिर मुबारक जी मुझा दोस्त अजीज वेही दीदार कया सुबह थियो यजीद मलऊन चयो अमानत दे अमानत दई रहो जेडी मन अमानत दई रहो जदे आखिरी दीदार करे रहो उता नूर जी झलक आईया जह ईमान जे बाग के ताजो कयो ताह करे चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। मुझो दिलबर हुसैन जिथा वने थो रंग लाई दो थो वने अजीजा ने बन अन्या हिकड़ी मंजिल बुधाई दो जे चमीत उन मलून जे ओता कजी बुधाई यजीद मलून जे ओता कजी या चमीत वरी बीबी फिजा जे रस्ते जी गाल बुधाई हिकड़ी गाल बुधाई केड़ी बुधाई अल्लाह अकबर जह वक्त में दिमश्क जे अंदर छाजे अंदर जह वक्त में दिमश्क जे अंदर काफिलो पहुतो सबको कोठन ते चढ़ी करे काफिले दे दिसी रहो हिकड़ी औरत जह कुछ सामान काफिले दे मोकलियो जह वक्त में दिमश्क जे बाजार में जाहिरी तौर ते बेयारो मददगार काफिले वट सामान आयो मुझी अम्मा बीबी ज़ैनब फरमायो केरा जेको अज ही कुर्ब करे रहो
जवाब मिलंदो आ छो तो उन्हनि के बुधायो वयो त काफिले में बागी हल ओ काफिले वारो एक कुराड़ी औरत जह सामान मोकलियो आ अम्मा बीबी ज़ैनब फरमाईंदी आ उन औरत के सडड़ो कयो उन औरत के जॾहिं सडड़ो कयो वेंदो आ उहा औरत जॾहिं ईंदी आ हिकड़ी निगाह इमाम अली मकाम जे सिर मुबारक दे रखंदी आ कुरान करीम जी तिलावत बुधी ही चवंदी आ तू किथां दा दिसदा कारी हई ते के कुरान पढ़ाया गई इमें कोई कुरान न पढ़ सकदा जिवे तू कुरान सुनाया है किथां दा दिसदा कारी गई ते के कुरान पढ़ाया गई इवें कोई कारी न पढ़ सकदा जिवे तू कुरान सुनाया है या तू रसूल दा पलिया है या तू रसूल दा पलिया गई या खीर या तो रसूल दा पलिया है या खीर बतूल पिलाया है रब जाने कड़ी मजबूरी इन जालिमा संग चढ़ाया जै वक्त में उन न्याणिया जै वक्त में उन फिजा न्याणिया दाह करे चयो तकिए तो थी सके आशिक दाह करे महबूब जवाब न दे सिर्रे हुसैन मां आवाज आयो अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीर अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीर एक दीन दी खातर असा छोड़ दी अपने नाना दी जागीर जेड़ा नेज़े ते कुरान पढ़े खीर दी बदतसीर ये दुनिया में को हुसैन आखे मेरा नाम भी पीर शबीरे उन न्याणिया करीब थी अम्मा बीबी ज़ैनब उम्मुल मसाइब सानिए फातिमा हिक हिक अम्मा ते गाल्हाया प्रोग्राम पूरा थी वजन अजीजा ने मन लेकिन टाइम मजबूर करे रहो अम्मा बीबी ज़ैनब निहारे पुछ दिया रस्ते में दुनिया डिठी सी पर तो जड़ी कान डिठी सी सबनी ताना दिना तुनका दिना मगर ये प्यार कहन कयो जिया तो कयो गाल तकर या तुझी तरबियत कह कहिया निहारे चवे थी ओ साइणे गुलामियानी हुयस सुनी बतूल पाक जे दरजी नंढड़ो हसन ऐं हुसैन हजड़ी में घुमाईंदी हुयस सुनी बीबी ज़ैनब खे हथड़न सा खेडाईंदी हुई जॾहिं जवान थियस शादी जो टाइम थियो वालिदैन शादी जो प्रोग्राम कयो सुनी बतूल जो निमक खाइण वारी हुयस अर्ज कयम सुनी का नसीहत फरमायो फिजा बियो कुछ भी न कजा कदे भी उन्यारो काफिलो बुधी
घर में वेही न रह जा कुछ खणी उन उन्यारे काफिले खे वनी प्यार जा जै वक्त में अम्मा बीबी ज़ैनब जे साम्हूं उन इया दर्द भरी कहानी कही बीबी अम्मा बीबी ज़ैनब जे अखड़न में लुढ़क लड़ी आया मदीने दे निहारे चवे थी वाह मुझा बाबा मुस्तफा छा तुझी तरबियता छा तुझो शान ईमाना रहमता जो दिमश्क जे बाजारन में भी मुझे जी जल अमड़ जो कुर्ब दुनिया याद करे रही आ उन औरत दे निहारी दे अम्मा बीबी ज़ैनब पंजा गोढ़ा उघंदे उन औरत के चवण लगी कुराड़ी अज जेकी घुरणो थई सो घुर कुराड़ी जेकी घुरणो थई सो घुर बीबी ज़ैनब दे निहारे चवे थी बियो कुछ भी न खपे हिकड़ी हसरत कहिड़ी हसरत सजी जिंदगी जवानी ताईं हसन ऐं हुसैन जा हिंदोरड़ा लोडियम बीबी ज़ैनब के खेदायम अल्लाह करे मरण खाग में एक दफो उन पांजे प्यारन जो रब दीदार नसीब करे हेडाइन इए चयो अम्मा ज़ैनब जे अखड़न में लुढ़क लड़ी आया निहारे फरमायूं जे सुनो हुसैन दिसणो थई त कुरान पढ़ण वारे दे निहार जेको नेज़े ते रब जो कुरान पढ़ी रहियो आ इहो सुनो हुसैन जह ज़ैनब के खेडाई दी हुई अज पुठन जे उठन जे उघाड़ी पुठिय ते जेका सवारा ओहा बीबी ज़ैनब बतूल जी न्याणिया अजीजा ने मन उन फिजा का घर विसरी वयो बच्चा विसरी वया उन काफिले में लटकी पवंदिया त जिंदगी जा बाकी दिहाड़ा पाकन जे कदमन में गुजारे अचा अजीजा ने मन मुझे इमाम अली मकाम जा दीवाना रातिन जो रातियूं गुज़री वञन यार जे कुर्ब जे प्यार जे ॻाल्हियुनि मां ढो न थींदो कॾहिं बि कोन थींदो छो त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन खे कॾहिं बि नेकीअ मां ढो न थींदो आ नेकी कंदे जन्नतुल फिरदौस में वञी पहुचंदो ईमान वारो अंदाज़ो कंहिंखे मूंखे भी नाहे तव्हां खे भी नाहे पौणा 2 कलाक गुज़री विया हन लेकिन हिक कंहिं पासो बि कोन वरायो आ एक कंहिंजो प्यार आ जो मुझे सुणे हुसैन पाक जो प्यार कहजो प्यार आ मुझे दिलबर हुसैन जो उन जे बचड़न जो मुझा दोस्त अजीज ये जुमलो चई फकीर बगैर कह देर जे उथे प्यार जी दवा सबको करे है प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे चो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन न कयो सच में दीन जो सदड़ो दिनाऊं सिर ऐं सारो लदड़ो दिनाऊं सच में दीन जो सदड़ो दिनाऊं घर ऐं सारो लदड़ो दिनाऊं केरु न अहिड़ो बण झुकंदो केरु न अहिड़ो बण झुकंदो वापार कयो त हुसैन कयो
हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे यार प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो अहिड़ो खुलियो हो अहिड़ो खुली वियो बाव जो झूठो उजड़ण ते हो दीन जो बूटो अहिड़ो खुली वियो बाव जो झूठो उजड़ण ते हो दीन जो बूटो उजड़ण ते हो दीन जो बूटो रत जे रेज सां रेज करे रत जे रेज सां रेज करे चो रत जे रेज सां रेज करे है रत जे रेज सां तंहिंखे ताते त्यार कयो त हुसैन कयो रत जे रेज सां त्यार करे तंहिंखे कयो त हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो अज़मी शहीदन जे तुफ़ैले थींदी सणाई महशर वेले चो इंशा अल्लाह फकीरो फकीर अज़मी शहीदन जे तुफ़ैले थींदी सणाई महशर वेले हर हिक बानी बार जो बेड़ो हर हिक बानी बार जो बेड़ो पार कयो त हुसैन कयो हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मु गुनाहगार जो चवण रात 12 खां टपी वई आहे मुंहिंजा जानी हिकड़ी रात नाहे असां जो रोज है महबूब रब जा लख एहसान हन जो मुस्तफा करीम जे बचड़न जी अल्लाह ड्यूटी नसीब कया मरण घड़ी ते शल पंहिंजे यार जे बचड़न ए पंहिंजे महबूब जे असहाब जे इश्क ऐं मोहब्बत में गुजारण जी रब तौफीक अता फरमाए औलिया अल्लाह जी निस्बत रब नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला जिंदगी रही छो त हिन ज़िक्र मां ढो त थियणो ई कोन्हे छो ज़िक्र कंदे माण्हू चवण दे मुखे नमाज अल्लाह ताला कुरान में फरमायो वल ज़िक्रुल्लाह अकबर इन्न सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर वल ज़िक्रुल्लाह अकबर रब फरमायो त नमाज मुजो वडो ज़िक्र आहे गालायो आखिरी जुमलो तो चवा आहे ठीक है हिकड़ो माण्हू चवे नमाज 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 रुगी चए पियो नमाज 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 सवाब थींदुस जेसि पढ़े न थींदुस सवाब कोन थींदुस हिकड़ो माण्हू रुगी नमाज जो ज़िक्र करे या भला हिकड़ा नमाज पढ़न था पिया रुगी न नमाज दे निहारे वेठो इबादत जो सवाब मिलंदुस जिसने पढ़ंदो न जवाब दे कोन मिलंदुस न हाय मुझा सोना अली तुझे नाले ता कुर्बान हो मुझे करीम मुस्तफा फरमायो त मुझे अली दे रुगी निहारण भी इबादत अली दे निहारण अली जो ज़िक्र अली जो ज़िक्र अली जी मोहब्बत दिल में तो के केतरी भी नमाज जी मोहब्बत हो जे पर जैसी पढ़ंदे न तेस ते नमाज जी बरकत तो के न मिलंदी पर अली जी मोहब्बत रखंदो भी दे यार जो प्यार मिलंदो केड़ा वट तारा जो केथों गुल आण्या जिथा मा पाक पंजतर पाक की तोरिया याद रखी छड ओ अलिया जेको चैन यारन में दिस्तरे भी मुजो अली मौजूदा पंजन में दिस मुजो अली मौजूदा बारन में दिस मुजो अली मौजूदा सितारन में दिस अली मौजूदा निजारन में दिस अली मौजूदा जबलन में दिस अली मौजूदा मुजाहिदन में दिस अली मौजूदा फातिहन में दिस अली मौजूदा कुरान जे हरफ हरफ
हरफ में ॾिस अली मौजूद आ, फातिहा में ॾिस अली मौजूद आ, तस्मिया में ॾिस अली मौजूद आ। जेॾी महिल सॼे क़ुरान खे बिस्मिल्लाह में आणे बा ते अच, बा जे उन नुक्ते ॾे निहार त अली थो चवे अना नुक्ततु तहतल बा, हिन बा जे हेठों जेको नुक्तो आ उहो ॿियो को नाहे, मां अली मौजूद आहियां। केड़न गुलन में तोरिया किथे तोरिया मां पंचर पाक जे शान खे। इंशाअल्लाह ताला जिंदगी रही ओ नवाब शाह वारो ए जुमलो हिन सजन साईं जे अदना गुलाम जो याद कजो। जिंदगी रही त तहां मुखा याद करे पुछजो त जेस ताईं इमाम हसन ऐं हुसैन खे ऐं करबला जे मैदान खे ऐं इमाम हसन जे शहादत खे ऐं इमाम हुसैन जे शहादत खे जेस ताईं केर भी याद न कंदो तेस ताईं कुरान शुरू न कंदो। हैरत में पइजी वियो न, छो त वॾी ॻाल्हि करे छॾियम ऐं इहा ठकावन जी ॻाल्हि न, पर दलीलन सां ॿुधाइण जे लाइ मां तयार आहियां। दलीलन सां इशारो हिंट्स ॾेई थो वञा। जेकर दीवार ते लिखियल हुजे 786 त छा चवंदो, छा लिखियल आहे? सभई ॿुधायो। चङो ॿुधाए पोइ थो वञा यार, वरी रियायत कहिड़ी आहे? ॿुधाए पोइ थो वञा। सॼो साल जो वेरी फ़कीर नियाज़ वेही माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधे ते सजण साईं जो फ़कीर चई छा वियो? कन खोले ॿुधो ओ क़ुरान करीम जे पढ़ण वारो, कुरान शुरू छा सां थींदो आहे? चओ हसन ऐं हुसैन सां थींदो आहे। सजण साईं जो फ़कीर वेठो आहे न, स्टेज ते वेठो आहे, लिकल नाहे, साम्हूं वेठो आहे। कढी ॿुधायां पोइ त बस न, हिकु दफ़ो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़। सब परेशान हैं, इल्म वारा भी परेशान हैं, सूफी कोन के, सूफी ने के परेशानी कोन थींदी आहे। छो त उन्हनि खे ख़बर आहे केर आहे केर थी आयो आहे हितड़े, आयो आहे हितड़े, केर आहे केर थी आयो आहे हितड़े, आयो आहे हितड़े, आयो आहे हितड़े। इन राज ऐं नियाज़ खे समझण त ॾुखियो आहे, इन राज ऐं नियाज़ खे समझण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे। पाण ॻोल्हींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हण, है पाण खे ॻोल्हण, पाण ॻोल्ही दौड़ आयो आ पाण खे ॻोल्हण, यार पाण खे ॻोल्हण, सुणा पाण खे ॻोल्हण। यार जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, सुण यार जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे समझण त ॾुखियो आहे। जीअं चवी ॿुधाइण लाइ तयार आहे, सीनो मदीनो आहे, पर रात घणी आहे। अल्लाह जे मखलूक जो ख्याल रखण, कन खोले ॿुधो। जंहिं वटि कलम आहे कलम कढे, जंहिं वटि मोबाइल आहे चिट्ठी भरे, जंहिं वटि ख़ुदा दिमाग़ ॾिनो आहे पंहिंजो दिमाग़ तैयार करे, पर जे अबजद जो हिसाब ॼाणंदो आहे त स्टेज ते हलियो अचे, जे अबजद ॼाणंदो आहे त स्टेज ते हलियो अचे। त मां ॾसियांसि त मुंहिंजो इमाम हसन कहिड़ी जॻह ते आहे, इमाम हुसैन कहिड़ी जॻह ते आहे। करबला जो मैदान क़ुरान जे मुंड मां कढी ॾेई पोइ त बस न, कन खोले ॿुधी छॾियो सजण साईं जे ग़ुलाम खे। पेन पनी खणो, लिखो लिखो इमाम हुसैन। छा लिखो? इमाम हुसैन। अॻियां अबजद जा अंग लिखो 210। इमाम रुगी हुसैन न, इमाम रुगी हुसैन न, अदब गदा इमाम हुसैन। लिखो इमाम हुसैन। अॻियां लिखो 210। वञी घर रात निंड न कजां, अबजद खोल जा, गलत निकरे त सजण साईं जो फ़कीर वेठो।
इमाम हुसैन अबजद जा अंग 210 मुझे इमाम आली मकाम जी पैदाश केड़ी सन हिजरी में थी आ? जल्दी जवाब ॾियो, ख़बर अथव न? चओ 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 4 चओ ॾुखियो थो लॻई छा? चैन सां कर प्यार त रब बेड़ो करई पार। सन 4 हिजरी में मुझो दिलबर इमाम हुसैन पाक हिन जमीन जे तख्ते ते जलवे अफरोज थियो। 210 में 4 ऐड कर त घणा थिया? चो 214 ॻाल्हाईंदा चो 214 अॻियां मुझे इमाम आली मकाम इमाम हुसैन पाक जी शहादत केड़ी सन हिजरी में थी आ? ॻाल्हायो चो 61 चो 61 के 214 में ऐड कर त मुझा दोस्त अॻियां तोखे जवाब मिलंदो 275। घणो जवाब मिलंदो? वरी चो 200 कुर्बो बला आए है करबला सूदो कुरान में मुझो हुसैन मौजूद आ, तोखे मुलाक़ात त मुझो हुसैन काथे आ? कुर्बो बला काफरे बे वा बे लाम अलिफ घणा हरफ थिया? 7 हरफ। कुर्बो बला अबजद जो अंग कढ त कुर्बो बला जो अंग थे 261। घणो 200 वरी चो 261 275 में 261 ऐड कर। मोबाइल हुंदी सभिनी वटि हलाईंदा जो चीचड़ीअ खे मैसेज कीअं घुमाईंदा हो यार ॾे, अॼु हिते बि घुमाए वठ। 275 में 261 ऐड कर घणा थिया? चो 536। घणा थिया? 536 में इमाम हुसैन सोहणो भी अची वयो। मुझे दिलबर इमाम जी पैदाश भी अची वई। मुझे सोने हुसैन जी शहादत जी भी अची वई। मुझे सोने हुसैन जो मैदान करबला भी अची वयो। अंग छा बीठो? 536। हाणे अच मुझे सरदार इमाम हसन पाक ॾे। लिख इमाम हसन, लिख इमाम हसन। जॾहिं इमाम हसन लिखी त अॻियां अंग ठाहे पूरा 200। घणा अंग? पूरा 200। हाणे मुंहिंजा दोस्त 536 में 200 ऐड कर घणा ठया? लगी या ना तो जवान कम थे 736। आखिरी जुमलो मुझो दिलबर इमाम हसन पाक जॾहिं न शहीद थियो आ, सन हिजरी केड़ी हुई? चो 50। घणी हुई? वरी चो घणी हुई? 50। 736 में 50 ऐड कर त जवाब छा मिलियो? 786। दुनिया जो इंसान जो बिस्मिल्लाह का सवा कुरान पढ़ंदो आहे। मियां अली नवाज ज़रदारी ॿुधा आहे को जेको बिस्मिल्लाह को सवा कुरान पढ़े? जवाब ॾियो कोई ना है। तो सुभाणे नवाब शाह जे कुंड कुड़छ में ऐलान कर तो ओ मुझे दिलबर हुसैन का मुंह मोड़न वारा करबो बला के मैदान करबला के ख्याली दुनिया चवण वारा मुझे हुसैन जे शहादत के कुछ न समझण वारा तो कुरान तेसी न तो पढ़ी सगी जैसी न हकीकत जो इकरार न करी। सजी जिंदगी सजन साईं जे गुलाम के दुआऊं दीजो। मुझे मुर्शिद ला दुआऊं घुरजो। खुदा उन्हनि जे फैज़ के आबाद करे जह मेहनत करे तहां ते पहुचायो। हाणे वनी सजो डी अबजद खोलियो ऐं वनी गली गली कुंड कुंड में चो छा चो छा चवंदो छा चवंदो? सुभान अल्लाह। चवंदो छा चवंदो? वेठा रुकी मुझे मुंह दे निहारियो। गवाह मदीने की हर गली है
जिधर भी देखो अली अली है, गवाह मदीने की हर गली है, गवाह मदीने की हर गली है, जिधर भी देखो अली अली है। अली है तेरा, अली है मेरा, अली है तेरा, अली है मेरा, अली सिवा नहीं कोई गली है, गवाह मदीने की हर गली है, जिधर भी देखो अली 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 है। अल्लाह ताला तव्हां खे आप दिल ठरी पियो न, जिंदगी में इहा शय न ॿुधी हुयव न, अॼु सजण साईं जे ग़ुलाम तव्हां खे ॿुधाई न, पोइ जी उन्हनि खे जन जी सिकर जो हक़ सजण साईं तुझो फैज़ मदीने ताईं, चो सजण साईं अहिड़ा निगाह सां फ़कीर चरिया चरिया पैदा कर, अञा त बीह को वक्त अचे, वक्त अचे त अञा तोखे क़ुरान जे ॿिए हिसे मां बि पंजतन पाक पूरो कढी ॾींदो मैं, कुरान जे आयतुन मां दिल पर दस्तगीर कढी ॾींदो वेठो हां, जॾहिं कुरान जे आयतुन मां तोखे सुहिणो अब्दुल कादिर सैयद अब्दुल कादिर जीलानी सॼो लक़ब तोखे कुरान जे आयतुन मां कढी ॾेखारियां, पूरा पंजतन पाक तोखे कुरान जे आयतुन मां कढी ॾेखारियां, पोइ त चवंदे त हक़ सजण साईं। इंशाअल्लाह ताला मुझो अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके मुझी हाज़िरी कबूल फरमाए, जेके परवाना आया हो खुदा ताके मदीने करबला जो दीदार ज़ियारत नसीब फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। दोस्त सलातो सलाम पढ़ना उठी दीवाना सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमाए